नाजरीन, मीरपुर माथेलो मां हादी बख्श जलबाणी मूजिब मीरपुर माथेलो वेझो ॻोठ हाशिम पिताफ़ी जी 10हीं क्लास जी शागिर्दियाणी 14 सालनि जी न्याणी ज़ैनब पिताफ़ी केतिरनि ई सालनि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिं सबबि न्याणी जी हिकु बांह कमु करणु छॾे ॾिनो आहे। उन बावजूद न्याणी ज़ैनब पिताफ़ी जा वालिदैन ग़रीब हुजण करे न्याणी जो वसहार इलाज त करायो, पर संदसि को बि फ़ाइदो नाहे पहुची सघियो, जंहिं सबबि मासूम न्याणी ज़िंदगी मौत जे बवाटे ते बीठल आहे। होॾां वरी इलाइक़े जे सरहदी वारनि बि न्याणी जे इलाज लाइ कुझु बि नाहे कयो। उन हवाले सां मासूम न्याणी ज़ैनब पिताफ़ी सहाफ़ियुनि अॻियां पंहिंजे दर्दनि जी दास्तान ॿुधाईंदे रोई ॾिनो ऐं चयो त मां ज़ैनब 10हीं क्लास में पढ़ंदी आहियां ऐं मूंखे केतिरनि ई सालनि खां कैंसर आहे, जंहिंजो मां इलाज बि करायो आहे ऐं लियाकत मेडिकल इस्पताल कराची मां ऑपरेशन करायो, मगर हाणे लियाकत मेडिकल जे डॉक्टरनि पूरी बांह जी प्लास्टिक सर्जिकल करे ऑपरेशन करणो आहे, मगर मिसकिनी हाल हुजण करे मुंहिंजो पीउ इलाज कराइण खां कासिर बणियल आहे ऐं डॉक्टरनि 3 खां 4 लख रुपयनि ताईं प्लास्टिक सर्जरी जो घुरियो आहे, मगर पैसा न हुजण करे वधीक इलाज नथा कराए सघूं। उन मौक़े ते सहाफ़ी बि पंहिंजा लुड़क रोके न सघिया ऐं अखियुनि मां लुड़क लड़ंदा रहिया, जॾहिं त मासूम न्याणी जा वालिदैन न्याणी जे इलाज लाइ सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। ॿिए पासे मासूम न्याणी हुकूमत, समाजी इदारनि ऐं सरहदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। अपील कयां थी त तव्हां मुंहिंजी मदद कजी पूरी तलाह थींदो आहे ऐं मुंहिंजी मदद कयो हिन रमज़ान जे भलारे महीने में। मां तव्हांखे मदद जी अपील कयां थी त जीअं तव्हां मुंहिंजे इलाज लाइ तव्हां मुंहिंजी मदद करे सघियो।